अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। जिते जेके मुल्क जा मालिक आहिनि, जेके मुल्क जा मालिक आहिनि, ॾोकड़ वठी रिश्वत वठी नाइल एसपी मुक़रर कंदा, नाइल ऑफिसर मुक़रर कंदा। छा समझो था? अबा ख़ामोश रहो। कहिड़ी ॿोली समझो था? उहे कहिड़ा एसएचओ मुक़रर कंदा? नाइल करप्ट रैंकर एसपी जॾहिं मुक़रर कंदा, मुल्क जे ठेकेदारनि, मुल्क जे मालिकनि निगरान सेटअप ते पंहिंजा माण्हू रखिया आहिनि। निगरान सेटअप जेके उन्हनि जा एजेंट बणियल आहिनि, उन्हनि एजेंटनि किरोड़े रुपया वठी रैंकर ऐं करप्ट ऑफिसर मुक़रर कया आहिनि। तव्हां सम्झी सघो था जो मुनीर खोड़े जहिड़ा करप्ट ऑफिसर कहिड़े एसएचओ खे मुक़रर कंदा? यकीनन जेके 2 रुपया वधीक ॾींदो ओड़नि माण्हुनि खे मुक़रर कंदा। असां वटि मीरपुर माथेले में को अरबेलो सांगरी साहब मुक़रर थियल आहे, जेको मशहूर मारूफ लोगो साहब आहे, करप्ट तरीन आहे, जेके न्याणियुनि सां ज़ुल्म करनि था पिया, जिन खे अमड़ियुनि जी सुञाण कोन्हे, जिन खे इंसानियत जी सुञाण कोन्हे। एसपी हुजे, एसएचओ हुजे, न्याणियुनि खे धकाया विया आहिनि बिला जवाब विगार ते। शर्म अचणु घुर्जे इन्हनि खे। अचो, को सरदार कोराई जूं रहवासी औरतूं ऐं मर्द आया आहिनि, को मीरपुर माथेलो पुलिस इन्हनि जे मुखालफ़नि जी विंगार वांदे चढ़ाई कई आहे। 5-8 माण्हू गिरफ़्तार करे वई आहे मीरपुर माथेलो पुलिस। इन्हनि जी धकाया विया आहिनि, जागीर सम्झो वेठा आहिनि, जागीर। चलो अचो इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अमा तव्हांजो छा नालो आहे? मुझे बशीरा अबा। छा मसलो आहे? अबा मेरे घरे ते पुलिस केस खत्म है। हरो भरो मेरे घरे ते पुलिस गिदी खड़न, मेरे भिरा में को वटी वेंदन। मेरा भिरा शायद है उही को वट कर गन। मां डाडी पुलिस में को विड़ी है, देख बा मेरी फाड़ घती ने, मेरे को डाडे धक मारे ने। मेरे बा ए भिरा में को वट गई भाटे को आंसू सिजात उन्हीं दे घर। क्यों क्या दी तू ओ कहदा शाहिद क्या गाल है? ओ अबा कुर्बान ते केस विच जो कुर्बान तेरे मुर्स को कत्ल किया गया, ओ एकड़ा पुट तेरा जेल च पे थिया, बिया पुट जो जख्मी है उनदा नाला के शहजाद। अबा शहजाद हुन ओ केस जो हथ चावण दे तुसा ते रोज मैं को आखदे तू केस तो हाथ चाहता को मरे सो मैं को बाहर खाउन बतन छे, मैं को घर च नहीं रहने दे। अबा केस तू हथ चावण दे ले माने मुर्स दे खून दे केस तू हथ चा मैं को आखदन तू हाथ चा न तते को मरे सो के हुन मेरे बे वाले को वती वे। हुन तुसा ला केस जो कोर्ट वाला है उनदे वारंट निकतल इन कोनी निकतल ओए निकतल ना तुसा दे खिलाफ। अबा निकतल न बात निकतल कोनी निकतल अमड़ है, थोड़ा अकुल कोनु कम के दो। मैं जांच की है, कोई तहां जे खिलाफ कोई वारंट ना है निकतल। पुलिस विगार थी वहे तहां जे मुखालफन जी। 20 क्लास है 20 क्लास तहां जे मुर्स के कत्ल थे घणो अरसो थियो आहे? अब 1.5 साल खन थी गए। तहां जो जेको पुट आहे जख्मी वो की आहे? वो अन्या बावी में खटी तो छोटी ते वदे छा। जेको तुजो बियो पुट आहे वो किथे आहे? वो जेल में पयो आ। तू अकेली अची बची आ? हां सजा आई ता तोई के उनके सजा ॾियारे छॾियो। सजा दिवा छोड़ी। तुंहिंजे मुर्स जा कातिल आज़ाद आहिनि, तुंहिंजे पुट ते जेको नाक कूड़ो केस कयो वियो आहे उहो सजा उनखे अची वई आहे। इहो इंसाफ़ आहे। बस तू कर जेको मां जो करे। हाणे छा चढ़ाई करे थी? अॼु छा थियो आहे? अॼु छा थियो आहे? पुलिस मेरे घरे ते वधी है। कहिड़ी पुलिस? अबा हां कहिड़ी पुलिस? या मीरपुर वाली अबा। क्यों आई है तुम्हारे घर? 2 रुपए गिनती पे आमदी पे। मैं गरीब को तो महान नहीं नेंदी मेरे जाके छोकरा जी अदी अदा नेकू कोरई नेक मोहम्मद आजा को शाहबाज कोरैया एसपी सिपाहीया। हां उन जो तो काम भी कोने ना, वो इंसान असा के पंहिंजे छोकरन सां मुलाकात भी कोन था करन देन। जता हलो हिता अॼु छा थियो आहे? अॼु छा थियो आहे? मुंहिंजे भाउ सजाद अली कोरई खे आसिफ अली जंहिंजो नालो बि कोन्हे उन्हनि खे खणी उते कुटियाई। सभु उन्हनि जे जेके आहिनि उहे बि जवाबदार आहिनि, जंहिंसां जवाबदार उहे बि जवाबदार आहिनि। उहे सभु असांजे घरनि में घिड़ी ज़ैफ़नि सां मर्दनि सां माखे चंबा हणी ऐं ॾेखारीनि कपिड़ा फाड़नि खे धिको ॾेई अम्मा जा कपड़ा फाटा पिया आहिनि। मुंहिंजे पुट खे छॾो त उन्हनि खे धिका ॾेई करे ॿाहिरि कढे उछलायईं। असांजे घरनि जा तव्हां भली ॾिसो हली दरवाज़ा भने छॾिया आहिनि, तव्हां भली ॾिसो। जी अम्मा आसिफ ता नाला ही कोनी, तो कोई पुलिस गिन गई है। अम्मा को हार मन न खून जे केस तां हथ खणन न। अम्मा क्यों खड़ा हार मन अञा केॾा ज़ुल्म तू बर्दाश्त कंदे? हार मन अम्मा ॿियो को रस्तो ई कोन्हे।
वने सा जितने दिन सा है असा इतला करसू असा अपने हक दे ले जान लेसू असा अपना हुंदा इत्जा जरूर करसू असरे मर्द कुल बदियो जन असा ज़ैफा क्यों है असा ज़ैफा ते करे दार को बात जी अबा असा को इंसाफ का भई असा दे मर्द दुकान अबा केर इंसाफ करे थी जेके मुल्क दे मालिक ने उन्हां दा तुसा को तोहफा है मुल्क दे मालिक हुण पीपी दी हुकूमत कानी पीपी जालिम तरीन पार्टी है हुण निगरान हुकूमत निगरान सेटअप मुल्क दे मालिकें दे उन्हें जेके एसपी करप्ट तरीन एसपी मुनीर खोड़े जेतले जेड़े मुकर्रर कितन 2 रुपए घिन 3 करोड़ रुपए घिन वो कमावण उसने तुसा को इंसाफ देवण ले उसन अबा हुण 3-4 महीने बुधो बा बुधो जेको 3-4 महीना 3.5 करोड़ रुपया देई 3-4 महीनन जे लाइ मुकर्रर थींदो वो भला तहां सां इंसाफ कंदो या पंहिंजा पैसा कढण जी कोशिश कंदो तहां ईमान सां पंहिंजे सां ॿुधायो इंसाफ वो तो अपने पैसे कढण की कोशिश करे थी कमावण की कोशिश करे थी गरीब करे वजन घर में घर बैठन जे दुकान अब गरीब अपने अल्लाह कुआ खन बस अल्लाह ता इंसाफ जरा थी वे मुल्क के मालिको आपने जो निगरान सेटअप बिठाया हुआ है कोई रिटायर ब्रिगेडियर है कोई रिटायर जस्टिस है उन्होंने करोड़ों रुपए लेकर एसपी करप्ट एसपी रैंकर एसपी को मुकर्रर किया गया है शिकारपुर देखो दूसरे इलाके देखो घोटकी देखो वो जो 3 महीने के लिए यहाँ तैनात हुए हैं 3.5 करोड़ रुपए देकर क्या वो अवाम की खिदमत करेंगे यकीनन वो इनके साथ जुल्म और ज्यादतियां करेंगे वो अपने पैसे निकालने की कोशिश करेंगे ठेकेदारों को आपने मुकर्रर किया हुआ है ये मुल्क के मालिकों का हम सिंध के कौम के लिए यही तोहफा आप दे रहे हैं मुल्क के मालिकों आप ये तोहफा हमें दे रहे हैं एसपी मुनीर खोड़ो ने करप्ट तरीन एसएचओ तैनात किए हुए हैं जो सारा दिन रोजी में लगे हुए हैं यहां पर अरबेलो सांगरी है कहीं कलब अब्बास शाह है बदनाम जमाना एसएचओ मुकर्रर किए गए हैं 2 रुपए जल्दी कमा सकें इनके साथ जुल्म करके 2 रुपए कमा सकें अफसोस जहिड़ी ॻाल्हि आहे साथियो न का वारंट आहे न का ॻाल्हि आहे घरनि जे मथां चढ़ायूं आहिनि 5 माण्हू गिरफ़्तार आहिनि मुखालफ़नि जे चवण ते केस तां हथ खणण जी कोशिश कराई पई वञे केस खे विथड्रा कराइण जी कोशिश कई पई वञे पुलिस जे थ्रू अदा असा को ना एसपी ऑफिस दिन असा उते धरना में रस अगर इंसाफ ना था असा उते धरना में रसो असा ने मर्द अमा एसपी ऑफिस विच एसपी करप्ट कुदा बैठे थे असा बैठे रसो बोला दे असा को इंसाफ ना बैठे रसो चाचा कपूर बेगा अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अमा मैं पिछली दफा तुसा को रोकिया साल अगे मेडे को कुरान पाक नचा होंदे करो याद है तुसा को अबा मेडे को नचा होंदे करो बाकी आप जानो पिछली दफा मैं साल डेढ़ अगे अम्मा को रोके अबा मेडे कुरान नचा होंदे करो मैं को गुनाहगार न करें दे करो यकीनन तुसा को इंसाफ न मिलती तो कुरान ही चेसो पर कुरान चाह ने कमीने दे वञो जेके ज़ालिमिन जेके करप्ट ने जेके ज़ालिमिन करप्ट ने मैं को गुनाहगार न करें दे करो अम्मा बस 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 साथियों ही हाल आहिनि एसएसपी घोटकी मुनीर खोड़े जा करप्ट कुदो ज़ालिम रैंकर उन लोगा एसएचओ मुकर्रर कया आहिनि किथे अरबेलो सांगरी आहे किथे ॿियो आहे किथे टियों आहे जेके सॼो ॾींहुं वेठा ग़रीबनि सां ज़ुल्म करनि था पिया विंगार वहनि था पिया मुखालफ़नि जे विंगार ते अमड़ियुनि खे भेनरनि खे धक हणनि था पिया बिला जवाब माण्हू नौजवान गिरफ़्तार करनि था पिया माण्हुनि खे हिरासा करनि था पिया त जीअं खून जे केस तां हथ खयो वञे कुर्बान कोराई क़तल थियो आहे उन जे केस तां हथ खणण लाइ पुलिस खे इस्तेमालु कयो पियो वञे पुलिस सॼो ॾींहुं पैसा ठाहिण में रुधल आहे ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करे रही आहे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि ते थी सघे ही लाइव वीडियो वध खां वधि शेयर कयो त जीअं मुल्क जे मालिकनि निगरान सेटअप ऐं हिन रैंकर एसपी मुनीर खोड़ो जेको करप्ट आहे उन्हनि खे तव्हां असां गॾिजी आईनो ॾेखारे सघूं अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो वॾी महिरबानी